अऊज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम, बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम। पोएं बयान मां मूंखां तक़रीबन 3 आयतूं जेके मूंखे उते बयानु करणियूं हुयूं, लेकिन कंहिं वजह सां उहे मूंखां रहिजी वयूं। उन्हनि जी हल्की सी वज़ाहत हिते मां करणु चाहींदुसि। हाणे हीअ हिक तवील आयत अची रही आहे, जंहिंमें मुहर्रमात जो हुकुम आहे, यानी उहे रिश्ता, उहे औरतूं जेके तव्हां जे लाइ हर हाल में, हर सूरत में हराम आहिनि। जिन सां कॾहिं बि, कंहिं बि हालत में, कंहिं बि वजह सां तव्हांजो निकाह थी ई नथो सघे। उहे चंद रिश्ता आहिनि, जिन जे बारे में अलाह ताला फरमाए थो, तव्हां ते हराम कयूं वयूं आहिनि तव्हां जूं माइरूं, तव्हां जूं धीअरूं, तव्हां जूं भेनरूं, तव्हां जूं पुफियूं, तव्हां जूं मासियूं, ऐं तव्हां जूं भाइटियूं ऐं भाणेजियूं, ऐं तव्हां जूं उहे माइरूं जिन तव्हां खे खीरु पीआरियो, यानी तव्हां जूं रज़ाई माइरूं, ऐं तव्हां जूं थञ शरीक भेनरूं, यानी जिन औरतुनि जो तव्हां नंढे हूंदे खीरु पीतो आहे, उन जूं जेके धीअरूं आहिनि, उहे बि हाणे तव्हां जूं रज़ाई भेणूं थींदियूं। उन्हनि सां बि तव्हांजो कॾहिं बि निकाह नथो थी सघे। तव्हांजी ज़ालुनि जूं माइरूं, यानी तव्हां जूं ससूं, तव्हांजी ज़ालुनि जूं उहे धीअरूं, अॻुॼायूं, जेकी तव्हांजी हंज में पलियूं आहिनि, ऐं जिन जी माइरुनि सां तव्हां सोहबत कई, पर जे उन्हनि सां अव्हां सोहबत न कई आहे ऐं अॻ में तलाक ॾिनी आहे, त उन्हनि औरतुनि जी धीअरुनि सां निकाह करण में को गुनाह न आहे। हिकु शख़्स हिकु औरत सां शादी कई, निकाह कई, पर उन औरत खे अॻ में ई हिकु या हिक खां वधीक धीअरूं पहिरें मुड़ुस मां आहिनि, त हिन शख़्स जंहिं माई सां हाणे निकाह कयो आहे, अगरि उन सां सोहबत करे विधी, त हाणे उन जी जेका बि धीउ आहे, उहा हिन जे लाइ हमेशह हमेशह जे लाइ मुहर्रम थी वेंदी, हिन जी धीउ लेखी वेंदी। पर बिल फ़र्ज़ उन औरत सां सोहबत करण खां पहिरीं हुन उन खे तलाक ॾई छॾी, त पोइ हिन औरत जूं अॻुॼायूं जेकी छोकिरियूं आहिनि, या जेका छोकिरी आहे, हाणे उहा हिन जे लाइ हलाल आहे। त हीअ हाणे हुन सां अगरि निकाह करणु चाहे थो, त शरीयत हिन खे इजाज़त ॾिनी आहे, हीअ हुन सां निकाह करे सघे थो। ऐं अव्हां जे पुठ मां पैदा थियल पुटनि जूं ज़ालूं बि हराम आहिनि, यानी जेके तव्हांजा असली पुट आहिनि, तव्हांजा सॻा पुट आहिनि, उन्हनि जी जेका ज़ाल आहे, उन्हनि जी जेके ज़ालूं आहिनि, उहे तव्हांजी नुंहुं थियूं, उहे बि तव्हां जे लाइ हमेशह हमेशह लाइ हराम। हा, बाक़ी रही ॻाल्हि जेके तव्हांजा मुंहुं बोला पुट आहिनि, जिन खे तव्हां पालियो आहे, त इस्लाम में मुंहुं बोले पुट जी का बि हैसियत कोन्हे का। त हुन जी जेका ज़ाल आहे, कंहिं वजह सां अगरि उहा आज़ाद थी वञे, त तव्हां हुन सां निकाह करे सघो था। नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम हज़रत ज़ैद रज़ियल्लाहु ताला अन्हो खे पंहिंजो मुंहुं बोलो पुटु करार ॾिनो हो। हज़रत ज़ैद रज़ियल्लाहु ताला अन्हो जी शादी थियल हुई हज़रत ज़ैनब रज़ियल्लाहु ताला अन्हा सां। जॾहिं उन्हनि ॿिन्ही जी अलहदगी थी आहे, त अलाह ताला हुकुम ॾिनो पंहिंजे नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खे, त ए मोहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम तव्हां निकाह करियो हज़रत ज़ैनब सां रज़ियल्लाहु ताला अन्हा, यानी हज़रत ज़ैद रज़ियल्लाहु ताला अन्हो जी तलाक याफ़्ता ज़ाल सां तव्हां निकाह करियो। छो जो अरब में रिवाज हूंदो हुयो त हू मुंहुं बोले पुट जी ज़ाल सां निकाह कोन कंदा हुआ। ॿियूं सॼियूं हुननि में बेहयायूं मौजूदु हुयूं, लेकिन हिते हुननि में थोरो इहो शर्म हूंदो हुयो। लेकिन इहो रिवाज अलाह खे ख़तमु करणो हुयो, त मुंहुं बोले पुट जी ज़ाल सां निकाह थी सघे थो उन जी आज़ादी खां पोइ। ऐं हीअ बि हराम आहे त ॿिनि भेनरुनि खे हिक वक़्तु निकाह में रखो, मगर जेकी थी गुज़रियो सो थियो। यानी हिक ई वक़्त में तव्हां ॿ भेणूं बि पाण में जमा नथा करे सघो। हा, कंहिं वजह सां हिकिड़ी आज़ाद थी वई, तलाक ॾई छॾियवसि, या हू गुज़ारे वञे थी, त पोइ उन जी सॻी भेण सां तव्हां निकाह करे सघो था। पर हिक ई वक़्त में ॿिनि खे गॾु करणु बिल्कुलु हराम आहे, तव्हांखे इजाज़त नाहे। अलाह फरमाए थो, जेको माज़ी में थी गुज़रियो, त हाणे हुन ते कुझु नथो करे सघे। बेशक अलाह हमेशह भेद बख़्शंदड़ ऐं वॾो रहम कंदड़ आहे। हाणे हिन आयत में अचे पियो आरज़ी मुहर्रमात, यानी वक़्ती तौरु तव्हां हुन सां निकाह नथा करे सघो, पर हमेशह जे लाइ इहो न आहे त तव्हां हुन सां निकाह न करे सघो। हाणे उहा कहिड़ी औरत आहे? उहा आहे शादीशुदा औरत। ऐं परिणियल औरतुनि सां निकाह बि हराम आहे, सिवाय उन जे जो हू जंग जे नतीजे में बानियुनि तौरु तव्हांजे कब्ज़े में आयूं हुजनि। जेके अॻु में ई निकाह में आहिनि, उन्हनि सां तव्हां हरगिज़ निकाह नथा करे सघो, छो जो हू निकाह मतिलबु मज़बूत किले में महफ़ूज़ आहिनि। हा, हिकिड़ी अञा बि सूरत आहे, जंग जी सूरत में अगरि हू तव्हां वटि अची वयूं, केॾी थी तव्हां वटि बानियूं थी अचनि थियूं, त भले पोइ चाहे कंहिंजे निकाह में बि हुजनि, पोइ बि तव्हांजे लाइ हू जाइज़ आहे। इहो हुकुम अलाह अव्हां ते फ़र्ज़ कयो आहे। इन खां सवाइ जेकी बि औरतूं आहिनि, उन्हनि खे पंहिंजे माल यानी महर जे ज़रिए हासिल करणु तव्हां लाइ हलाल कयो वियो आहे। हाणे इहे चंद मुहर्रमात आहिनि, हिकिड़ियूं त आहिनि अबदी मुहर्रमात, जेके हमेशह हमेशह लाइ तव्हांजे लाइ हराम आहिनि, ऐं हिकिड़ी आहे जेका सिर्फ़ु कंहिंजे निकाह में आहे। त इहे चंद आहिनि, इन्हनि खे छॾे करे अलाह फरमाए थो, तव्हांजे लाइ मूं पूरी दुनिया खोले रखी आहे। जिते तव्हांखे दिलि चवे, यकीनन अवलीन तरजीह मिलंदी मुस्लमान मोमिनयाणी खे, लेकिन उन खां पोइ बि क़ुर फरमाए थो त मूं तव्हांजे लाइ अहले किताब जूं औरतूं हलाल कयूं आहिनि। यानी दुनिया में केतिरी अक्सरियत आहे उन्हनि जी, तव्हां चाहियो त तव्हां उन्हनि सां बि निकाह करे सघो था।
केतिरा मुस्लमान आहिनि, अरबे खरबे मुस्लमान आहिनि, तव्हां उन्हनि सां बि निकाह करे सघो था। तव्हांखे 2, 3, 4 निकाह जी इजाज़त आहे, तव्हां उन्हनि मां फ़ाइदो हासिल करियो। बसि ही जेके चंद आहिनि, इन्हनि खां बाज़ रहो। हिकु हदीस में नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमाइनि था त अगरि को इंसान कंहिंजी ज़ाल खे भड़काए थो, त उहो बि असां मां नाहे ऐं इहा बि बेहयाई असां में ॾींहों ॾींहुं वधंदी पई वञे। बशर्ते इहे के खेनि पंहिंजे निकाह जे क़िले में महफ़ूज़ कयो, न फ़क़ति शहवत पूरी करण जे लाइ। निकाह जो मक़सद बि तव्हांजो हुजे त तव्हां पंहिंजो घरु आबाद करियो। पोइ जिन औरतुनि मां अवां निकाह करे फ़ाइदो वरितो, त उन्हनि खे उन्हनि जो मुक़ररु कयल हक़ महर अदा करियो। हक़ महर मुक़ररु करण खां पोइ हिक ॿिए जी रज़ामंदी सां घटि वधि करियो त अव्हां ते को बि गुनाह नाहे। मुड़ुस खे को बि इख़्तियार हासिल नाहे त ज़बरदस्ती पंहिंजी ज़ाल खां हक़ महर खसे या उन खां घटि कराए, न। हुनखे हर हाल में अदा करिणो आहे। पोइ औरत जी मर्ज़ी आहे पंहिंजी राज़ी ख़ुशी सां अगरि उन मां कुझु पंहिंजे मुड़ुस खे वापसि करे थी, त मुड़ुस उन मां खाई पी सघे थो, उन मां फ़ाइदो वठी सघे थो। पर ज़बरदस्ती हरगिज़ नथो करे सघे। बेशक अलाह ताला त हमेशह सभु कुझु ॼाणंदड़ कमाल हिकमत वारो आहे। ऐं जेको माण्हू तव्हां मां एतिरी ताक़त नथो रखे जो आज़ाद ख़ानदानी मोमिन मुस्लमान औरत सां निकाह करे सघे, त जेकी मोमिन बानियूं अव्हां जे कब्ज़े में हुजनि, उन्हनि सां निकाह करियो। पहिरीं अलाह ताला फरमाए थो त तव्हांखे घुरिजे त तव्हां आज़ाद ख़ानदानी औरत सां निकाह करियो। छो जो उन वक़्त जी जेके बानियूं हूंदियूं हुयूं, उन्हनि जी का ख़ासि मुआशिरे में इज़त कोन हूंदी हुई। लेकिन हूंदियूं मोमिनूं हुयूं, त अलाह ताला फरमाए थो अगरि तव्हां मां कंहिंखे अंदेशो आहे त हू गुनाह में पइजी वेंदा ऐं सब्र नथा करे सघनि जेसीं ताईं जो हुननि खे मां ताक़त ॾियां जो हू नेक ख़ानदानी आज़ाद औरत सां निकाह कनि, त पोइ उन्हनि जे लाइ इजाज़त आहे त हू कंहिं मोमिन बानी सां निकाह करे वठे। लेकिन पोइ बि अलाह ताला फरमाए थो त सब्र करणु तव्हांजे लाइ बहितर आहे हिन बानी सां निकाह करण खां। ऐं अलाह तव्हांजे ईमान खे बहितर ॼाणे थो। तव्हां सभु हम जिन्स आहियो। पोइ अहिड़ियुनि बानियुनि औरतुनि सां संदनि मालिकनि जी इजाज़त सां निकाह करियो। छो जो हुनजे मालिकनि खे इजाज़त आहे त हू हुननि सां बग़ैर निकाह जे सोबत करे सघनि था। तव्हां हुननि खां इजाज़त वठो निकाह जी। जॾहिं हुननि इजाज़त ॾी छॾी ऐं हू तव्हांजी ज़ाल थी वई, त हाणे हू पंहिंजे उन मालिक जे लाइ हराम आहे। हाणे उहो मालिक पंहिंजी बानी सां सोबत नथो करे सघे, छो जो हाणे उहो तव्हांजे निकाह जे क़िले में महफ़ूज़ ऐं मज़बूत थी वई आहे। ऐं संदनि हक़ महर दस्तूर मूजिबि अदा करियो। ऐं यादि रहे त उहे निकाह जे कड़े में महफ़ूज़ हुजनि, न बदकार हुजनि, न ॻुझीअ दोस्ती करण वारियूं हुजनि। पोइ जॾहिं निकाह में आयूं, उन खां पोइ जेकॾहिं हू बेहयाई जो कमु कनि, त उन्हनि ते अधु सज़ा। जॾहिं हू तव्हांजे निकाह में अची वयूं ऐं छो जो हू बानियूं आहिनि, अगरि हू कोई गुनाह कनि थियूं ऐं बदकारी कनि थियूं, त पोइ उन्हनि जी सज़ा अधु आहे। छो जो अञा 100 कोड़नि वारो ऐं रजम वारो हुकुम नाफ़िज़ न थी चुको आहे। उहो ईंदो सूरह नूर में, जेके हिन खां बाद में नाज़िल थियूं आहिनि। लेकिन हुननि जे मुआशिरे में जेका सज़ा हली रही हुई, जेका सज़ा हू पंहिंजी आज़ाद ख़ानदानी औरत खे ॾियनि पिया, अलाह ताला फरमाए थो त तव्हां उन जो अधु हिन ग़ुलाम बानी खे ॾियो। छो जो ही वीचारियूं अॻु में ई क़ैद में आहिनि। हिननि खे उहे तमामु जेके सहूलियतूं आहिनि, जेके आज़ाद ख़ानदानी औरत खे आहिनि, उहे हिननि खे हासिल बि कोन्हनि खे। जॾहिं तमामु सहूलियतूं हुजण जे बावजूदि हुननि खे सॼी सज़ा आहे, त हिननि ग़रीबनि खे अधु सज़ा ॾियो। ख़ानदानी आज़ाद औरत जे मुक़ाबले में हीअ इजाज़त अवां मां उन्हनि लाइ आहे जिन खे गुनाह सरज़द थी वञण जो ख़ौफ़ हुजे। पर जेकॾहिं सब्र करियो, त इहो अव्हां लाइ भलो आहे। ऐं अलाह त ॾाढो बख़्शणहार ऐं निहायत महिरबानी। जीअं पहिरीं मूं अर्ज़ु कयो त अलाह ताला फरमाए थो त तव्हांजे लाइ सब्र करणु बहितर आहे, त जीअं तव्हांजे लाइ मां को रस्तो खोलियां, तव्हां आज़ाद ख़ानदानी औरत सां निकाह करियो, जंहिंजो मुआशिरे में मूं वॾो मर्तबो रखियो आहे, मूं इज़त रखी आहे। हिननि बानियुनि वीचारनि जी कहिड़ी इज़त आहे। सदक़ अल्लाहुल अज़ीम।